ॿुधो हिन घोड़े जो छा नालो वालो रखियो अथव, छा रखियो अथव? पखीड़ो। घणी उमिरि घणी आहे हुनजी? 3 साल जो। अच्छा अच्छा, हिन में का जिन्स विन्स हूंदी आहे या छा? कीअं? उत्तर जो घोड़ो आहे, पंजाब जो। ऐं यानी ऐं घणा साल थिया अथनि खे? 3 साल जो आहे। ऐं बालिग कॾहिं थींदो आहे? जवान आहे। सही। भला घणे भई मिठाई घणी हूंदी आहे हिन जी? मिठाई साईं 50 लख खां वठी 25 लखनि ताईं आहिनि। हल पोइ वरी रईस खे पोइ क़ाबू कयो न पोइ? हा वाह। हीअ असां वरितो हींअर, हा नंढड़ो वरितो असां 2 लख रुपए जो। माशाल्लाह। हो साल जो ॼावल हो। हा हा। हीअ असां वरितो। अच्छा, पोइ हिन सां गॾु इहो ॾियो था जोड़ी जा ॾियो था या अकेलो रखंदा आहियो हुनखे? सेट कयूंसि। हा सही सही। ऐं भला खाइण पीअण छा था ॾियोसि हिनखे? सिंधी गिह, हा जव, बाजरी, खीर। हा इनजो किसो घणो आहे। हा बाजरियूं, जव, सुका खाना, ज्वार जा। हा हा। खीर जा जूस, सिंधी गिह जा जूस, मखण जा सचो जूस। हा इहो किसो खाधे वारो वॾो आहे। चलो सही। हाणे वरी सवारी कीअं थींदी हाणे? थोरो चढ़ो त भला थोरो वीडियो ठाहियां तव्हांजी त ख़बर पए कुझु संगत खे त बस हाणे अञा ताईं इहा शइ हले पई। हालांकि हीअ शयूं ऐं ॿियो जेके ढोर ढगा जेके आहिनि वीचारा हाणे वॾी नेमत वारी शइ आहे। हा साईं वॾो ई अच्छा हीअ जेको वज छा चवंदा वज छा चवंदा आहिनि तव्हां? हिन जेको तव्हां इहो पारायस छा छा आहे इहे? धागा आहिनि। हीउ सामान जेको तव्हां पारे सभु माना हिते पंहिंजो ठहंदो आहे या किथां ॿिए हंधा ठही? ऑडर सां। किथां खां? बदीन मां। हा हा। अच्छा, ऐं ॿियो हीउ जेको जिते पाण वेहंदा आहियूं इन छा चइबो आहे? हनो। इहो बि हिते ठहंदो आहे? अच्छा। हा को पटको पा को ख़बर त पए न। अच्छा, इनजी घणी स्पीड घणी आहे, तव्हां कोई माप कई आहे? हा हा। अच्छा, गॾु वञा कराई अथव मोटरसाइकिल सां कराई अथव? अच्छा। तोखे घणो वक़्तु आहे हलाईंदे? हा माशाल्लाह। हा थोरो ॾिस भला स्पीड। सामान सही कर। खोलो।